ज़ालिम दुनिया शोर आहे कहिड़ो ही दौर आहे नफ़रत ना आई ज़िद ते सभिनी जो ज़ोर आहे। हल त अची मूसा खान सां मिली अचूं, इन ज़मीननि जे बारे में कोई चवंदासीं। ठीकु आहे लॻा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हां असांखे नओं लॻो था मूसा खान नए ॻोठ में। मूसा खान ॿाहिरि वियल आहे, मां मिठल खान आहियां। मूसा खान जो भाउ नंढो वियो। अदा मूसा खान मूंखे चई हो वलीदात तुंहिंजो नालो? जी हा, मुंहिंजो नालो आहे। मूंखे मूसा खान चई हो ज़मीन असुल न ॾींदासीं, उहो ॿाहिरि वियो आहे को मरी, ज़मीन न ॾींदासीं इनशाअल्लाह। ज़मीन बि मां बि हिननि खे ॾियणु नथो चाहियां, पर तव्हांजो बि साथ मूंखे घुरिजे। इनशाअल्लाह असांजो साथ तोसां गॾु हूंदो, तूं वक़्तु न कर, इनखे ॾिसी रहंदासीं। पोइ इन खे ॾिसी रहंदासीं। दा हिकु ॻाल्हि सोचियो थी? छा ॻाल्हि दा परेशान लॻे थो? दा इहा ॿई राख जेका असांजा आहिनि, इहा ॿई राख मूंखे बहादुर खान जा चिमचा। बहादुर खान कहिड़ो मस्त आहे, मस्त उठ हुजे या मस्त हाथी हुजे, उनजी नक में बुलियण मिठल खान चङी तरह ॼाणींदो आहे। एनी राख पंहिंजो काॾे वेंदो ॾिसी रहंदासीं इन खे। ठीकु आहे, इन खे ई ॾिसंदासीं, इहो काॾे वेंदो। अदा मां अॼु बि बहादुर खान सां मिलण वञा थो, अॼु जी बहादुर खान ॾे निकिरी हलियो वञा थो, मां बहादुर खान खे ॾिसां थो। पोइ मिठल खान तव्हांजा असां ते थोरा हूंदा। भलाई थी वेंदो इनशाअल्लाह। ठीकु आहे, ठीकु आहे। सोराबा जी रईस, मीर वारनि खे घुराए। मां मीर वारनि खे चई छॾियो अॼु ईंदा। अॼु अची ईंदा? जी जी अॼु ईंदा इंशाअल्लाह। अचण वारा आहिनि, देरि कंदा? अचण वारा आहिनि। ठीकु आहे, वो इंतज़ारु कयूं था पंहिंजा। रईस मीर वारा अची विया। ठीकु आहे, अचनि ॾिस। वेहो वेहो। मीर खान जी बहादुर खान, असांखे तव्हांजो इंतज़ारु हुयो। असां सुराब खे चयो त असां ईंदासीं। ठीकु आहे, असां तव्हांजो इंतज़ार में वेठा हुयासीं। ऐं वरी बि ॿुधायो मूसा खान छा चयो ज़मीन जे लाइ? मूंखे ईअं थो लॻे मूसा खान वलीदात जे ॾटे में अची वियो आहे। जेके नचे में अची वियो आहे त ज़मीन त असांखे वापसि करणा आहिनि हाणे सरदार साईं। ऐं वरी बि तव्हांखे मूसा खान सां मिलणो पवंदो, छो त असां अमन वारा ॻोठ जा माण्हू आहियूं, असां सब्र वारा माण्हू आहियूं, असां जुड़ नथा चाहियूं। ठीकु आहे मीर, सही आहे। लेकिन तूं चवे थो त मां वरी मूसा खान सां मिलणु ईंदो। छो असां सब्र कंदासीं, असां एॾो सब्र करे आयासीं। ठीकु आहे, असां साबरीन माण्हू। ठीकु आहे, सही आहे। बस बहादुर खान ॿियो हिकिड़ो नओं ख़बर आहे। कहिड़ो ख़बर आहे? मतिलबु मूसा खान मिठल खान खे इस्लामाबाद खां घुरायो आहे। मिठल खान इहो वरी केरु आहे? मूसा खान जो नंढो भाउ। अच्छा, मूसा खान पंहिंजे भाउ खे घुरायो? भाउ खे घुरायो आहे। मूंखे ईअं थो लॻे तो विढ़ण थो चाहे। विढ़ण थो चाहे, असां साबरीन माण्हू आहियूं, असां अहिड़ो नथा चाहियूं। ठीकु आहे, इहो मिठल खान सां मां मिलंदुमि। ठीकु आहे, मिठल खान सां अॼु मिलो। मिठल खान सां मिलो, ॾिसो मिठल खान छा थो चए। ॾिसां त मूसा खान जज़्बाती आहे, मिठल सां मिली ॾिसां थो। मूंखे बि लॻे थो त पोइ सुठो आहे, इन सां मिलो थियो सुठो हूंदो, जेकॾहिं सुठे नमूने ॻाल्हाइनि त भलो आहे, न त पोइ जहिड़ो चाहिनि था असां बि जहिड़ो कंदासीं। ठीकु आहे, मां हिकु दफ़ो मिठल खान सां मिली करे पोइ तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधायां। मीर जी सरदार साईं, मां जेको तोखे चयो वलीदा जो तूं राहक बणिजी, इहा 100 एकड़ ज़मीन असांजा संभाल, उनजो राहक बणिजी, हाल फ़िलहाल उन्हनि खे संभाल ॾे, हाल उन्हनि खे अन्न बन आहे या न? सरदार साईं, असां पंहिंजी कोशिशि घणो कयो आहे, बहरहाल कुझु अन्न आहे कुझु न आहे, ऐं वरी वधीक उहे बि अहिड़ा आहिनि ज़ालिम आहिनि त कुझु फसलनि जे लाइ खुराक ॾियनि बि न पिया। मीर तव्हां उन्हनि खे संभालियो, फसलुनि खे चङी तरह संभालियो, इनशाअल्लाह इहो ज़मीन असांजा थी वेंदा। इहो त असां हाणे आयासीं वापसि, हाणे त पंहिंजी ज़मीन त वठंदासीं वापसि, ईअं न ईंदासीं। इहो असां वापसि वठंदासीं, ईअं न छॾींदासीं। हाल फ़िलहाल सब्र कयूं था, ॾिसूं था, इहो मिठल खान आयो आहे, हिनखे ॾिसूं था, इन सां ॻाल्हाए करे पोइ पंहिंजा ज़मीन वापसि कंदासीं। न मजबूर कयूं त हथियार ई खणंदासीं। हथियार खणंदा जेकॾहिं
मूंखे नथो लॻे त वली वापसि कंदो ज़मीन। ॾिसूं था सबिर कंदा वली वॾो ज़ालिम माण्हू आहे। ॾिसूं था न मिठल ऐं मूसा ख़ान खे थी सघे असांखे इजाज़त था पुछंदासीं। ठीकु आहे तव्हांखे इजाज़त आहे। आहिनि उहे ज़मीन त ॿुधायो कि जेको ज़मीन ते झेड़ो हले थो। मिठल खान तो घबराए न, ज़मीन ही आहिनि लेकिन तव्हांखे उन्हनि में 100 एकड़ आहिनि जंहिंमें 50 एकड़ तव्हांखे मिलिया वेंदा। 50 एकड़ जड़ी मुंहिंजा आहिनि त पोइ केरु थींदो आहे मूंखे रोकण वारो। ठीकु आहे, हलो हलो सरदारे ये थी बहादुर खान अचे तो साम्हूं अचण दे। बहादुर खान वरी कहिड़ो हस्ती आहे, अचण दे। अचे। अस्सलाम वालेकुम। बहादुर खान तुम? मिठल ख़ान तूं आहे? मिठल खान मां आहियां। अच्छा असां त सम्झण अची विया। चङो थियो रस्ते में मिली वियासीं। मिठल ख़ान जी कन खोले मुंहिंजो ॻाल्हि ॿुध। कन खोलियो पियो आहे, हुकुम कर। कि जेको वलीदाद आहे इन मूंखे अॻे ॻोठ मूं धिका ॾेई कढी छॾियो। मुंहिंजा 100 एकड़ ज़मीन फपायूं वेठो आहे, उहा ज़मीन मूंखे वापसि कराए ॾे। मिठल ख़ान हाणे जवाबु ॾे। जवाबु तुंहिंजे हथ में आहे, वापसि करे। ज़मीन मुंठूं तोखे न ॾींदासीं, तोखे जेको करिणो आहे वञी कर। अच्छा तूं बि मूसा ख़ान जे भाउ वांगुरु मूसा ख़ान मूंखे अधे वॾे चई वियो ज़मीन मुंठूं वापसि न कंदो। मां इहो दिमाग़ में पंहिंजी हवा कढी छॾ। मांजो सलाह वटि ज़मीन वापसि कर। कॾहिं बि ज़मीन न थींदो वापसि। जहिड़ो थींदा कूंदर को करण ॾे झेड़ो। वलीदाद यादि करियो आहे ॾींहुं, उन ॾींहुं तूं मूंखे ॻोठ खां तड़े कढियो। हाणे उहा पलण तोखे ॾियणो पवंदो। तूं केरु थींदो असांखे सलाह ॾियण? मिठल ख़ान रोक पंहिंजे पलूंगड़े खे चयोसि थधो थी तॾे ते आयो आहे। विच में न ॻाल्हाए। थधो थी तॾे ते आयो आहे। तो कावड़ी थी ॻाल्हाए थो। ज़मीन तोखे कॾहिं बि वापसि न मां ॾींदासीं। कावड़ी थी नथो ॻाल्हायां। जेकॾहिं ॿ चङा पाण में ॻाल्हाइनि था विच में छा वञे पलूंगड़नि जो टपो ॾियणु। थधो थी ऐं मस्त उठ थी। मस्त उठ चङी तरह ॼाणींदो आहे। ऐं मस्त उठण में थी उहो ई मुंहिंजो शेर। हिनखे ईअं करे न। मिठल ख़ान ईअं मुंहिंजा ॿिया आहिनि शींहं शींहं कूंदर जवान, उहा छो नथा ॻाल्हाइनि विच में? तोखे जेको करिणो आहे कर। ज़मीन जो नालो अॼु खां पोइ न वठ मुंहिंजी साम्हूं। ज़मीन तोखे कॾहिं बि न मिलंदो। इहो दिमाग़ मूं हवा पंहिंजी कढी छॾ। ठीकु आहे मिठल ख़ान जल्द तो इहो ॿुधंदे ज़मीन मुंहिंजे हवाले थी वेंदा। असां ज़मीन वापसि करे हिते घर हाली वेही रहंदासीं। तोखे जेको करिणो आहे कर। ज़मीन जो नालो न वठ। चल जेको करिणो आहे सो वही कर। ठीकु आहे मिठल ख़ान अचो अचो। हिते मोहब्बत जो मारल मनड़ो पिरिय पसण ले मरियो थो वञे। हिते खौफ में खून ॾिसी माण्हू थी दर्दन में उचरियो थो वञे। हल दिल जे चवण ते लॾे था हलूं, दर्दन जो देस छॾे था हलूं। पर हर हंध तो बहज़ारिया माण्हू माण्हूअ जो मारिया। हिन दोज़ख जे